अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार माया सबाबड़ो हेडलाइन्स हमारे बुलेटिन की शुरुआत में ॿुधाईंदासीं। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। ख़बर मूंखे ॾियो पिया मूं कुझु मामलनि लाइ चयो हो जंहिं ते तहफ़ुज़ात हुआ। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान जो वधीक चवणु आहे त मौजूदा माहौल में कमु नथो करे सघां, कुझु ॾींहं पहिरियां इस्तीफ़ा ॾिनी हुई। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान 21 जुलाई 2022 ते उहिदो संभालियो। ख़बर अवांखे ॾियो पिया नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। ख़बर अवांखे ॾियो पिया इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ चेयरमैन नैब आफ्ताब सुल्तान जो इस्तीफ़ा मंज़ूर करे छॾियो आहे। वज़ीर आज़म हाउस अहिड़ी तस्दीक कई आहे ऐं जारी कयल पधराई में चयो वियो आहे त चेयरमैन नैब आफ्ताब सुल्तान ज़ाती सबबनि जे करे इस्तीफ़ा पेश कई आहे। वज़ीर आज़म चेयरमैन नैब आफ्ताब सुल्तान जी पंहिंजे फ़र्ज़नि जे अंजाम में ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनाज़ी जी तारीफ़ कई आहे। साॻे वक़्तु चेयरमैन नैब आफ्ताब सुल्तान जे इसरार ते वज़ीर आज़म सदस्य इस्तीफ़ा मंज़ूर करे वरितो आहे। अहिड़ी रीति चेयरमैन नैब तरफ़ां कुझु देर पहिरीं वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे पंहिंजी इस्तीफ़ा पेश कई वई हुई, जेका इस्तीफ़ा क़बूल कई वई आहे, मंज़ूर कई वई आहे। वज़ीर आज़म हाउस तरफ़ां अहिड़ी पधराई जारी कई वई आहे, जॾहिं त नैब चेयरमैन जी जेका इस्तीफ़ा आहे उनजे हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तरफ़ां रद्द अमल बि साम्हूं आयो आहे, जंहिंमें चेयरमैन नैब जी इस्तीफ़ा जो ख़ैर मक़दम कयो वियो आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।